बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम सिंध जे मुक़दमे में मां हमीद भुट्टो। सिंध जी तारीख़ क़दीम तारीख़ आहे। सदियुनि जी तहज़ीब याफ़्ता क़ौम जा असीं फ़र्द आहियूं। उन सदियुनि जी तहज़ीब याफ़्ता क़ौम सां वक़्त जे उथल पुथल सां हिकिड़ा जेके दरिया जा वहिकरा आहिनि उन वहिकरनि सां तहज़ीब में तब्दीलियूं तमदन में हिकिड़ा उथल पुथल जेके पासा आहिनि उहे थींदा रहंदा आहिनि। उन तहज़ीब याफ़्ता क़ौम में हिन वक़्तु जेकी सिंध जी सूरत हाल आहे उहो जेको सिंध जो मुक़दमो आहे ऐं सिंध सां जेकी वेसाघाती थिए पई, जेको सिंध सां जेको ॾाढ जबर बुख बदाली महांगाई थिए पई, उन सिंध जे मुक़दमे सां सिंध सां जेको कुझु वहे वापिरे पियो, जेतिरो सिंध जो माण्हू पाण उन ॾाढ ऐं जेको वेसाघातीअ में पाण बि मलूस थिए थो ऐं गॾोगॾु सियासतदान ऐं हिन सिस्टम खे हलाईंदड़ सभु पाण उन जा हिकिड़े पासे पासे ते ज़िम्मेवार पिणु थियनि था पिया। अॼु सिंध जे मुक़दमो प्रोग्राम में असां सां गॾु हिकु अहिड़ी शख़्सियत आहे जंहिंजो जेतिरो तारीफ़ कराइजे घटि आहे। पाण सखर ज़िले जा नाज़िम रही चुका आहिनि ऐं साॻे वक़्तु हिन वक़्तु जेकी नाज़िमनि जे हवाले सां एसोसिएशन आहे, लोकल बॉडीज़ काउंसिल एसोसिएशन आहे, उनजो सिंध जो कन्वीनर पिणु आहे ऐं धरती टेलीविज़न जो चेयरमैन आहे सैयद नासिरुद्दीन शाह साहब। साईं अव्हां जी महिरबानी जो अॼु असांजे प्रोग्राम लाइ अव्हां वक़्तु कढियो। सिंध जो मुक़दमो इहो आहे हिन वक़्तु त सिंध जो माण्हू हिन वक़्तु ॾाढो अताह वेठा, बुख बदाली बेरोज़गारी हिकिड़ी फ़ाक़कशी वारी हालत आहे ऐं माण्हू ॾाढो हिकिड़ो अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारे पियो। अव्हां सखर ज़िले जा नाज़िम पिणु रही चुका आहियो ऐं टिगो अरसो अव्हां सखर ज़िले में सियासत जे हवाले सां अॻ में अव्हां MP बि रहिया। सियासत जे हवाले सिंध में हिकिड़ो अहम किरदारु आहे, मक़ाम आहे ऐं उन हवाले सां छा था सिंध जी मौजूदा सूरत हाल आहे कीअं पिया ॾिसो हुनखे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। हमीद साहब, इहो बाक़ी वॾो ॾुख जहिड़ी सूरत हाल आहे जेका सिंध जी हिन महिल आहे, पर सॼे पाकिस्तान में ई जेके अव्हां पॉइंट आउट कयूं जेके प्रॉब्लम्स उहे सॼे पाकिस्तान में ई आहिनि ऐं सिंध में बि उहे उहे ई आहिनि जीअं ॿियनि जाइनि ते आहिनि, पर असां वटि कुझु वधीक लॻनि था पिया। ऐं इहो असल जेको इन में प्रॉब्लम आहे उहो सही पॉलिसियुनि जो न हुजणु आहे शुरूअ खां वठी। ऐं हाणे बि मौजूदा गवर्नमेंट खे 2 साल थी विया आहिनि ऐं उहे ईअं ई पंहिंजी जान नथा छॾाए सघनि इहो चई त भई पुराणियूं जेके तसलसुल आहे उनजो अचे थो ऐं इन करे असांखे इहे सॼा प्रॉब्लम आहिनि। छो त 2 साल बि हिकिड़ो वॾो अरसो हूंदो आहे ऐं उन में हुननि खे काफ़ी बहितरी आणणु खपे आहे जेका उहे न आणे सघिया आहिनि। ऐं तव्हां ॾिसंदा हूंदव त का बि अहिड़ी शइ न आई आहे जंहिंसां को सिंध जी आवाम खे वॾो फ़ाइदो थिए। मुल्की सूरत हाल खे छॾियो बि तव्हां त सिंध जिथे बेसिक ऐं जेको गढ़ आहे पीपुल्स पार्टी जो उते बि का अहिड़ियूं पॉलिसीज़ न आयूं आहिनि जिन सां आम माण्हुनि खे को वॾो फ़ाइदो पुॼी सघे। माण्हू रिलीफ न पियो मिले, माण्हू त अताब वेठा आहे, माण्हू परेशान आहे ऐं उनखे मुख़्तलिफ़ प्रॉब्लम। वॾे में वॾो जेको अॼुकल्ह जो मसइलो आहे उहो महांगाई आहे। ऐं ॾिसो तव्हां जे कंपेयर कयो त हिननि 2-2.5 सालनि में जेके ज़रूरत जूं शयूं आहिनि उहे किथे वञी पुॼियूं आहिनि। उहो सॼो मुवाज़नो तव्हांजे चैनल्स ते ईंदो रहंदो आहे मुख़्तलिफ़, हुन में इन ते काफ़ी डिबेट बि थी चुकी आहे ऐं इहे अहिड़ियूं शयूं आहिनि जेके वाज़े आहिनि, जेके साम्हूं आहिनि ऐं को वॾो अरसो न गुज़रियो आहे। अटो 10 रुपया किलो, हिन महिल 35 रुपया किलो आहे। इन 2 दफ़ा नाज़िम थिया आहियो, ज़िले नाज़िम रहिया आहियो, पर अव्हां जे पहिरें में अटो 10 रुपया किलो, अॼु 35 रुपया। केरु ज़िम्मेवार आहे सॼे सूरत हाल जो? पॉलिसीज़ जेके मां अव्हांखे ॿुधायो त पॉलिसीज़ में ई प्रॉब्लम थिए थो। पॉलिसीज़ नथियूं, जेके असांजा हालात आहिनि या जेके असांजा फैक्ट्स आहिनि उन्हनि खे ज़हन में रखी या मद्देनज़र रखी नथियूं ठाहियूं वञनि। हर को पंहिंजे ॾिठे ऐं लेखे जेको आहे उहो ठाहे थो छॾे ऐं उन में हू न आहिनि। हालांकि असांजी जेके थिंक टैंक्स वेठा आहिनि मुख़्तलिफ़ जाइनि ते उन में कई क़ाबिल माण्हू बि आहिनि, या उन्हनि खां सलाह नथी वरिती वञे या को ॿियो अहिड़ो सिलसिलो आहे जो तव्हां ॾिसंदा हूंदव त हमेशह को न को मसइलो, को बहरान आहे ई आहे। कॾहिं अटो थो थी वञे, कॾहिं खंडु थी थी वञे, कॾहिं ईअं ई ॿियूं ज़रूरत जूं जेकी शयूं आहिनि उन्हनि में प्रॉब्लम थिए थो पियो। त इहे हिकिड़ो वॾो दुख। अव्हां ॻाल्हि पिए कई पॉलिसी ठाहिण वारनि जी, अव्हां पाण पॉलिसी ठाहिण वारनि में बि रहिया आहियो। सिंध जी हुकूमत अली मोहम्मद महर जी वॾी वज़ारत, अव्हां थिंक टैंक में शामिलु ऐं उन दौर में बि काफ़ी चङा कम बि थिया, पर अव्हां ख़ुदि हिकु पॉलिसी मेकर थिंक टैंक में रहिया आहियो, त छा था सम्झो त
पोइ छा पियो थिए? मां जीअं थिंक टैंक जी ॻाल्हि कई, उहो थिंक टैंक हिकिड़ो तमामु मथीं लेवल ते आहे, जिथे पाकिस्तान सिस्टम जी ॻाल्हि पिया कयो मां। पाकिस्तान जी सिस्टम जी, जिथे इस्टेब्लिशमेंट या ॿिया जेके इदारा जेके जिन जी हमेशह ज़िक्र ईंदो आहे त जेके इहे सभु सिस्टम खे हलाईंदा या जेका ॻाल्हि कंदा, मां उन्हनि जी ॻाल्हि कई हुयमि। अली मोहम्मद ख़ान वारो सरदार साहिब वारो दौर बि तव्हांजे आॾो आहे। हिन दौर खे ऐं हुन दौर खे तव्हां भेटे सघो था पिया त उन महिल महांगाई जेका हुई या उन महिल जेके ज़रूरत जूं शयूं हुयूं उन्हनि जी क़ीमत छा हुई ऐं अॼु उहा क़ीमत जेका आहे उहा छा आहे। हर हिकु हिकु शइ में जंहिंखे बि तव्हां खणो उन में तव्हां उन जा जेके आहिनि अंग अखर कढो ऐं हाणे जा अंग अखर कढो त तव्हांखे वाज़े फ़र्क़ु मिलंदो उन में। ईअं ई महांगाईअ सां गॾु लॉ एंड ऑर्डर सिचुएशन जो बि वॾो हिकिड़ो अमल हूंदो आहे हिकिड़े मुआशिरे में, जिथे तव्हां रहो था पिया त तव्हांखे इहो फ़िक्रु न हुजे त तव्हां सलामतीअ सां हूंदव, घर वारनि खे इहो फ़िक्रु न हुजे त ॿाहिरि विया हो त वापसि जो ईंदव त तव्हां ख़ैर ख़ैरियत सां असांजा जेके वियल आहिनि उहे ईंदा। त इहे ॻाल्हियूं अॼु बि तव्हां ॾिसो था पिया त किथे बि इन बदअमनी बि थी आहे। इहो बि हिकिड़ो इन जो ई हिकिड़ो सिलसिलो आहे त जिथे बुख हूंदी, बदहाली हूंदी, उते इहे शयूं बि साम्हूं अची वेंदियूं। माना अवां इहो सम्झो था त जेको सियासतदान आहे उनजी का एतिरी घणी सिस्टम में अंदरि कोन थियल जो माण्हू अता वेठा सियासतदान वॾी वॾी दावाऊं कनि पिया, ॻाल्हि पिया कनि पिया, पर सिस्टम उनखे अॻिते न पियो वधणु ॾे। ॾिसो, मां इन में ईअं न आहे त कंहिंखे मां ब्लेम कयां, पर सभिनि जो हाल जेको असां ॾिसूं हिकिड़ो शुरूअ खां खणी ॾिसूं त कॾहिं बि को एॾियूं सुठियूं पॉलिसियूं न आयूं आहिनि जिन जे अचण खां पोइ हिकिड़ी वाह वाह थी हुजे या को माण्हुनि खे ईअं सफ़ा रिलीफ मिलियो हुजे। जेके बि हुकूमतूं आयूं आहिनि सभिनि आॻियूं कंहिंमें असां रहिया हूंदासीं, कंहिं हुकूमत जो हिसो रहिया हूंदासीं, को जेको असांजो हूंदो चवण जो या असां पंहिंजी कोशिशि ज़रूरु कई हूंदीसीं पंहिंजे सम्झ जे आधार ते, पर कॾहिं बि को अहिड़ी वॾी अहिड़ियूं न आयूं आहिनि। थोरो घणो थींदो रहियो आहे, हर हुकूमत अची पंहिंजो नालो बहितर करण जे लाइ, पंहिंजी एफिशिएंसी ॾेखारण जे लाइ कुझु न कुझु ज़रूरु कयो आहे। हिकिड़ियूं अची ॾींदियूं आहिनि। मिसाल हाणे मौजूदा हुकूमत जी नंढी हिकिड़ी ॻाल्हि तव्हां खणी ॾिसो त हिननि शनाख़्ती कार्ड मुफ़्त करे छॾियो, नादरा वारो जेको आहे। हालांकि काफ़ी अरसे खां हले पई गवर्नमेंट ऐं आम माण्हुनि जो हिकिड़ी अहम ज़रूरत बि असां सम्झूं पिया, पर ईअं न पियो थिए। ऐं हमेशह ज़ोर ईंदो हो जॾहिं इलेक्शनियूं ईंदियूं हुयूं त जेका कैंडिडेट्स हूंदा हुआ पंहिंजा फार्म भराए पाण फार्म भराए ख़र्च करे ऐं माण्हू चवंदा हुआ पाण वञी ठारायो। पर इहो हिकिड़ो सुठो कमु आहे हिन गवर्नमेंट जो, जेके ईअं सफ़ा नथो सम्झियो वञे, एतिरो हाईलाइट नथो थिए, पर वाक़ई हिकिड़ो वॾो कमु आहे। ऐं जीअं ठही था वञनि सभु शनाख़्ती कार्ड त उहो बि हिकिड़े सुठे उन में अची सघनि था कमु। ईअं ॿियूं ॻाल्हियूं बि आहिनि। गवर्नमेंट चाहे थी बि, का बि गवर्नमेंट इहो कॾहिं न चाहींदी आहे त हुनजी बुराई थिए, हुनजे लाइ माण्हू चवनि त बाबा हिननि को जान छुटे। हर को चाहींदो आहे त मां अहिड़ो कमु ज़रूरु कयां जो वरी ॿीहर अचां, छो त इलेक्शन में जेको अचे थो पियो उहो पोइ ईअं प्रोसेस मां निकिरे कोन थो। पोइ तव्हां ॾिठो हूंदो त कॾहिं माण्हू खटंदो आहे, कॾहिं हाराईंदो आहे, पर इहो सिलसिलो हलंदो रहंदो आहे। पर मां उहो ई ॻाल्हि ते ईंदुमि, मुख्य असांजी पॉलिसी जो जेको आहे सिस्टम बहितर न पियो ठहे, उहो नथो थिए। जीअं असांखे शुरूअ में ई प्रॉब्लम्स अची आहे, हिकिड़ी जमहूरी क़ाइदे आज़म मोहम्मद अली जना साहिब खां पोइ जेको सिलसिलो हलियो ऐं उन खां पोइ प्रॉब्लम जीअं थींदा आया ऐं हिकिड़ो न रहियो तसलसुल जमहूरियत जो या इन सुठी उन्हनि ॻाल्हियुनि जो, हिकिड़ो इहो बि आहे इन में जेको मसइलो मेन। त जॾहिं असांजो कॾहिं मार्शल एडमिनिस्ट्रेटर अची वियो, कॾहिं एस्टेब्लिशमेंट जे हुन ते गवर्नमेंट्स मुख़्तलिफ़ ठहियूं शुरूअ खां वठी, ऐं उहो हिकिड़ो सिलसिलो न हलियो त इहो बि वजह थी सघे थी त इन जे करे असांजी पॉलिसियूं सही न हलियूं। पर तव्हां वेझो ई मिसाल ॾिसो त बांग्लादेश जेको असां खां पोइ ठहियो, असां 1947 में ठहिया आहियूं जॾहिं उहो बि पाकिस्तान जो हिसो हुयो, पर हाणे 1970 में वञी उहो ठहियो आहे। उन खां पोइ त उन जो हिन महिल सिके जी हालति ॾिसो ऐं असांजी सिके जी हालति उहा, ऐं ॿियो सिलसिलो ॾिसो। इहो ई असां चवंदा हुआसीं हिते जॾहिं इहो हूंदो त नंढे हूंदे ॿुधा हुआसीं त चवंदा हुआसीं बुखिया बंगाली। अॼु ॾिसो त उहे सुखिया बंगाली थी विया। असां बुखिया मिसाल, असां वटि अॼु बुखा, बदहाली आहे, बदअमनी आहे, इहे ॻाल्हियूं आहिनि। त इहे पॉलिसीज़ जो बि इन में वॾो अमल दख़ल आहे। ॿियो असां सभिनि जो पंहिंजो बि वोट त असां था ॾियूं न, वोट त आम माण्हू थो ॾिए न,
उन महिल असां इहा ॻाल्हि नथो सोचे उहो माण्हू पर वोटर सां जेको वोटर सां जेकी वैसाखी थिए पई सिंध अंदरि ख़ासि करे जेको सिस्टम आहे क़बाइली सिस्टम आहे मीर पीर वॾेरा जेको वोट वठनि पिया उनखे पोइ बाद में वोटर खे सुञाणनि ई कोन पिया इहे अलमी आहिनि सिंध जी सियासत जा बाक़ी पाकिस्तान जी सियासत जा उन में इहे ॻाल्हियूं आहिनि ऐं असांजे मुआशिरे जो हिकिड़ो हिसो छा सिंध जो माण्हू उन मीर पीर जेकी वॾेरी की सियासत आहे उन खां ॿाहिरि निकिरी सघंदो या न ॾिसो टाइम में इहे निकिता आहिनि भुटे साहिबु शहीद जेको आहे हिकिड़ी वॾी ॻाल्हि जेका ॾिनी जॾहिं उहा इलेक्शन थी ऐं बल्कि उहा इलेक्शन त याया ख़ान कराई हुई पहिरियों त वोटर साहिब पीपल्स पार्टी ठाही त उन पाण चयो मीर पीर वॾेरो न खणंदुसि पर ख़ुदि उनखे मजबूरी थी सभु माण्हू कया हुन मुआशिरे जो हिसो आहिनि त इहे मीर पीर वॾेरा सभिनि सां मिलंदो रहियो इहे वीचारा काॾे वञनि इहे बि हितां जो हिसो आहिनि इहे बि इन पब्लिक में ई आहिनि इन्हनि मुंहुं ई थियनि था त इहो असांजे मुआशिरे जो हिसो आहे कोई बि चवे त मां उन्हनि खे अॼुकल्ह घणियूं पार्टियूं ॿियूं आहिनि असुलु खणी नालो न बि खणिजे चवंदियूं त असां बिल्कुलु आम कई आहे पर तव्हां उन्हनि में ॾिसो त कई उन्हनि जा सेनेटर कई उन्हनि जा MNA MPA तमामु आसूदा बि आहिनि सभु इहे न आहिनि त उन्हनि हर को आम माण्हुनि खे टिकट्स ॾिनियूं आहिनि जंहिंजा MNA MPA सेनेटर वेठा आहिनि उहे अटे में लूण बराबरि के माण्हू हूंदा ग़रीब खे बाक़ी त को मौक़ो कोन थो मिले त इन करे इहो हिकिड़ो हिसो आहे असांजे मुआशिरे जो जंहिंखे तव्हां डिनाए नथा करे सघो अवां लोकल काउंसिल एसोसिएशन सिंध जा कन्वीनर आहियो ऐं अवां 2 दफ़ा नाज़िम रही चुका आहियो कानूनी तौरु 3 भेरो अवां नाज़िम नथा थी सघो पोइ ई सिंध जी ॻाल्हि खणी सिंध जे नाज़िमनि जी ॻाल्हि खणी छो अवां रोडनि ते अची विया आहियो ॾिसो मां छड़ो सिंध जे नाज़िमनि जी ॻाल्हि नथो कयां असां हिन सिस्टम जी ॻाल्हि था कयूं पूरे पाकिस्तान में असांजे मुंहिंजे सम्झ मुताबिक़ पोइ सही आहे केतिरे क़दुरु या ग़लति आहे त हे जेको सिस्टम आयो इहो तमामु बहितरीनु सिस्टम हो अञा हिनखे ओड़े नमूने सां हलणु न ॾिनो वियो जेको हिन जो असुलु हिन जी रूह हुई या जेको सिलसिलो हुयो उनखे उन नमूने सां हलणु न ॾिनो वियो जे उनखे उन तरीक़े सां इम्प्लीमेंट कनि ऐं उन मुकमल हिन जी हुन ते अमल थिए आहे त हिन में अञा वधीक फ़ाइदो थिए आहे पर उन जे बावजूदि बि इन्हनि सभिनि मसइलनि जे बावजूदि बि जे तव्हां भेटा कंदव हिन सिस्टम जा 8 साल या 9 साल ऐं पुराणा 25-30 साल मां हमेशह चवंदो रहंदो आहियां त तरक़ियाती तौर ते तव्हांखे स्कीमूं जेके आहिनि हिननि 8-9 सालनि में हुननि 30 सालनि खां डबल ट्रिबल मिलंदियूं जेके कम ऑन ग्राउंड जेके थिया आहिनि अञा हिनखे जे मुकमल सही तरीक़े सां चेक एंड बैलेंस ऐं जेको हिन जो असुलु रूह हुयो त हेठि ताईं हिन जो इख़्तियारात आहिनि जेके उहे हेठि ताईं वञनि ऐं जेके निचली सतह बि चवंदा आहिनि हेठि सतह बि चवंदा आहिनि ऐं उन में त उहे अञा उन ते बि अञा थिए आहे त असांजो चवणु मौजूदा गवर्नमेंट खे इहो ई आहे त तव्हां हिन सिस्टम खे जेके हिन में ख़ामियूं रहियूं आहिनि जेके 2 टेन्योर में जेके प्रॉब्लम्स ख़ामियूं या जेके हिन में कोताहियूं रहियूं आहिनि उन्हनि खे दूरि करे ऐं इन खे सुठे नमूने सां अञा इम्प्लीमेंट कयो जीअं आम माण्हुनि जो जेको मसइलो आहे उहो हल थी सघे ऐं इन्वॉल्वमेंट आम माण्हुनि जी वधे हिन सिस्टम में तव्हां ॾिसो त यूनियन लेवल ताईं माण्हू हुया जंहिंमें असांजा जनरल काउंसलर हुया असांजी जेके अदी हुयूं औरत काउंसलर उहे हुयूं लेबर या हारी काउंसलर हुयो मज़दूर काउंसलर हारी हुया ऐं वरी अक़लियत खे नुमाइंदगी हुई हिन में आम माण्हू हेठि सतह ते फ़ाइदा पाता इन लोकल बॉडी जे निज़ाम ते बलदियाती निज़ाम ते ॻाल्हायूं था पर आहे मिली मजबूरी मिली साई वठण जी नाज़रीन असां सां गॾु महिमान आहे सैयद नासिरुद्दीन शाह पाण सक्खर ज़िले जा नाज़िम रहिया आहिनि ऐं धरती टेलीविज़न जा चेयरमैन आहिनि ऐं लोकल काउंसिल एसोसिएशन सिंध जा कन्वीनर आहिनि